बिल्कुल नाज़रीन, गवर्नर कामरान टेसोरी हलफ खणायो आहे। शर्जील इनाम मेमून नासिर हुसैन शाह, अली हसन ज़रदारी ऐं ॿियनि हलफ खयो आहे। जॾहिं त अज़रा पेशूहो जाम खान छोरो सरदार शाह, मोहम्मद बख्श महर ऐं ॿियनि बि हलफ खयो आहे। कराची में सिंध जी नव रुकनी काबीना हलफ खणी वरितो आहे। अहम ख़बर आहे, वां शेयर कंदा हलूं। गवर्नर सिंध कामरान खान टेसोरी सिंध काबीना खे हलफ खणायो आहे। गवर्नर सिंध कामरान टेसोरी सिंध काबीना के हलफ खणायो। शर्जील इनाम मेमण, नासिर हुसैन शाह, अली हसन ज़रदारी, अज़रा पेचूहो, जाम खान छोरो सरदार शाह, मोहम्मद बख्श महर ऐं ॿियनि हलफ खयो आहे। सिंध जी नव रुकनी काबीना हलफ खणी वरितो आहे। गवर्नर सिंध कामरान खान टेसोरी सिंध काबीना खे हलफ खणायो आहे। शर्जील इनाम मेमण, नासिर हुसैन शाह, अली हसन ज़रदारी ऐं ॿियनि हलफ खयो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे कराची मां राजा असगर सुमरो। जी राजा असगर, कहिड़ा तफ़सील आहिनि? ॾिसो, इलेक्शन खां पोइ सिंध काबीना हलफ खणी वरितो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पहिरें मरहले में 10 वज़ीरनि ते जेको आहे मुश्तमिल काबीना जोड़ी वई आहे। सैयद नासिर हुसैन शाह खे PND ऐं तवानाई वारो खातो मिलियो आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अली हसन ज़रदारी खे जेल खाते जो कलमदार मिलियो आहे। उन सां गॾोगॾु अॻूणो सूबाई वज़ीर सीनियर सियासतदान शर्जील इनाम मेमण खे जेको आहे त ट्रांसपोर्ट खातो ऐं महकमा एक्साइज़ खाते जेको आहे त कलमदान ॾिना विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां गवर्नर सिंध कामरान खान टेसोरी जेको आहे त सूबाई वज़ीरनि खां हलफ वरितो आहे। हलफ जी शानदार तक़रीब जेको आहे गवर्नर हाउस में कोठाई वई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ जेको आहे सियासतदान ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻुवाननि समेत अहम सियासी शख़्सियतनि तोड़े ब्यूरोक्रेसी समेत जेके ॿियनि माण्हुनि शिरकत कई आहे। इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पहिरें मरहले में जेको आहे त 10 वज़ीरनि ते काबीना जोड़ी वई आहे। जी, वॾी महिरबानी राजा, इन वारे सां अपडेट करण जे लाइ।